नाज़िम, क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जी 71वीं वरसी मल्हाई पई वञे। वॾे वज़ीर मुराद अली शाह, गवर्नर सिंध इमरान इस्माइल, सूबाई वज़ीरनि, डीजी रेंजर्स सिंध मेजर जनरल उमर अहमद बुखारी ऐं आईजी सिंध कलीम इमाम मज़ार क़ाइद ते हाज़िरी भरे गुल चाढ़िया ऐं फातह ख़्वानी कई। सिंध समेत सॼे मुल्क में पाकिस्तान जे बानी क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जी 71वीं वरसी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई पई वञे। वॾे वज़ीर मुराद अली शाह, गवर्नर सिंध इमरान इस्माइल ऐं सूबाई वज़ीरनि सईद गनी ॼाम इकरामुल्लाह धारे जो नवाब शबीर बिजाराणी ऐं चीफ सेक्रेटरी सिंध मुमताज़ अली शाह मज़ार क़ाइद ते हाज़िरी भरी। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं गवर्नर इमरान इस्माइल मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़ी ऐं फातह ख़्वानी पिणु कई। सिंध हुकूमत जे तर्जुमान मूजिबि वॾे वज़ीर मुराद अली शाह क़ाइद आज़म जी मज़ार ते हाज़िरी दौरान महिमाननि वारी बुक ते तासुरात पिणु लिखिया। तर्जुमान रेंजर्स पारां जारी थियल पधिराई मूजिबि डीजी रेंजर्स सिंध मेजर जनरल उमर अहमद बुखारी पिणु बानी पाकिस्तान क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जे मज़ार ते हाज़िरी भरे गुल चाढ़िया ऐं फातह ख़्वानी कई। आईजी सिंध डॉक्टर कलीम इमाम क़ाइद आज़म जे मज़ार ते हाज़िरी भरी गुलनि जी चादर चाढ़ी ऐं फातह ख़्वानी पिणु कई। होॾां सिंध समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जी वरसी जे मौक़े ते तक़रीबूं मुनक़द करे खेसि ख़राज अक़ीदत पेश कयो पियो वञे।